खैरपुर में बिस्किट जी बादशाहत ख़त्म। हाणे मेहमाननि खे मिलंदी बादशाहनि वारी कतल, जंहिंमें खजूर। मेज़बान खैरपुर मीरस। नालो ॿुधंदे ई ज़हन में छा थो अची? फैज़ महल, मीरनि जी तारीख़, कोडडेजी जो किलो या वरी खजूर। ऐं जेकॾहिं अव्हां खैरपुर जी कंहिं सरकारी ऑफिस में महिमान बणिजी वञो त हिकु सवाल ज़रूरु पैदा थींदो, चांहि सां बिस्किट ईंदा या खैरपुर जी पंहिंजी सूखड़ी याने खजूर। हाणे ज़रा तसवर करियो, महिमान ऑफिस में दाख़िल थियो। बाबू साहब चयो, साईं वेहो, चांहि वठंदो? महिमान चयो, हा बाबू। बिस्किट? महिमान, न। बाबू परेशान, पोइ छा? महिमान, खैरपुर जी खजूर। आख़िर मां दुबई न आयो आहियां, खैरपुर आयो आहियां। हिन कहाणी में मीरनि जी खजूर ऐं डिप्टी कमिश्नर जी महिमान नवाज़ी जो हुकुमनामे ते ॿधल आहे। वधीक दिलचस्प कहाणी लाइ असां सां गॾु रहिजो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां GM खोखर मां, ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। सिंध वासियो, असल कहाणी हाणे शुरू कयूं था। तक़रीबन 1 साल अॻु 19 अगस्त 2025 ते अॻूणे डिप्टी कमिश्नर खैरपुर फयाज़ हुसैन राहू जो हिकु सरकारी हुकुमनामो जारी कयो हो। सर्क्यूलर नंबर 4382 में चयो वियो त खैरपुर खे स्टेट ऑफ दी पालमस याने खजनि जी रियासत तौरु सुञातो वञे थो। तंहिं करे ज़िले जे समूरी सरकारी ऑफिसनि में महिमाननि खे टेबल फ्रूट तौरु खैरपुर जी मक़ामी खजूर पेश कई वञे, याने बिस्किट साहब थोरो पासे थियो, खैरपुर जी खजूर अची रही आहे। सर्कुलर जा मक़सद बि बिल्कुलु साफ़ हुआ। हिकु मक़ामी खजूर जी तलब वधाइणु, ॿियो खजूर पोखींदड़ आबादगारनि ऐं वापारनि जी मदद करणु, टियों सरकारी गॾिजाणियुनि में तक़रीबनि में खैरपुर जी रवायती पैदावार खे उजागर करणु। सभिनी सरकारी ऑफिसनि खे उन ई अमल करण जी हिदायत कई वई। पर सवाल उहो आहे त खजूर ई छो? छाकाणि त खैरपुर लाइ खजूर सिर्फ़ु मेवो नाहे, ही मैशियत आहे, सुञाणप आहे, सकाफ़त आहे, रोज़गार आहे, तारीख़ आहे ऐं खैरपुर जो ब्रांड आहे। खैरपुर ऐं सखर जो इलाइक़ो ख़ासि तौर ते असील खजूर लाइ मशहूरु आहे। पाकिस्तान जे वापारी मालूमात मूजिबि असील खजूर खैरपुर ऐं सखर सां वाबस्ता अहम क़िस्म आहे। यानी खैरपुर में खजी खे ॾिसी कंहिंखे उहो चवण जी ज़रूरत नाहे त हीउ वण छा थो करे। भाऊ, उहो वण खैरपुर जी इक़्तिसादियात जो साइलेंट मुलाज़िम आहे। न मोकल वठे थो, न पघार घुरे थो, न ऑफिस में देर सां अचे थो। बसि पाणी संभाल ऐं महिनत वठे थो, बदिले में पैदावार ॾिए थो। हाणे अचूं था खैरपुर रियासत जी तारीख़ ॾांहुं। अॼु जे शहर में असां डिप्टी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर ऐं सरकारी ऑफिसूं ॾिसूं था। हिकु वक़्तु हो जॾहिं हिते मीरनि जी हुकूमत हुई। खैरपुर रियासत जो बुनियादु मीर सोहराब ख़ान टालपुर सां ॻंढियलु आहे, जंहिं 1783 धारे उत्तर सिंध में पंहिंजे इक़्तिदार खे मज़बूत कयो, खैरपुर खे पंहिंजो मर्कज़ बणायो। खैरपुर जी तारीख़ में कोडडेजी किलो, फैज़ महल, टालपुर दौर जूं इमारतूं अॼु बि इन शानदार माज़ीअ जूं निशानियूं आहिनि। याने सोचियो, उन वक़्तु सरकारी ऑफिसनि में फ़ाइल खणी को माण्हू वञी रहियो हूंदो त शायदि फ़ाइल ते लिखियलु हूंदो, हज़ूर मीर साहब जी ख़िदमत में, ऐं अॼु DC साहब जी ख़िदमत में। फ़र्क़ु सिर्फ़ु कुर्सी जो आहे, पर खैरपुर जी सुञाणप अञा ताईं ज़िंदा आहे। खैरपुर रियासत ख़तमु थी, पर सुञाणप ख़तमु न थी। खैरपुर 1947 खां पोइ पाकिस्तान सां अलहाक़ कयो ऐं 1955 ईस्वी में रियासती हैसियत ख़तमु थी वई। पर हिकु दिलचस्प ॻाल्हि आहे, रियासत ख़तमु थी सघे थी, मीरनि जी हुकुमरानी ख़तमु थी सघे थी, पर खजूर जी बादशाहत अञा ताईं क़ाइमु आहे। अॼु खैरपुर वटि को बादशाह नाहे, पर हज़ारे खजनि जा वण अहिड़ी तरह बीठा आहिनि, ॼण चवंदा हुजनि असां ई पुराणी रियासत जा असल वारिस आहियूं। उहो चवणु बिल्कुलु आसान आहे त बिस्किट ऐं खजूर सां मुक़ाबिलो। असां वटि सरकारी ऑफिसनि में महिमान आयो त आम तौर ते छा थींदो? चांहि ऐं गॾु में बिस्किट। महिमान 2 बिस्किट खाए थो, टियों बिस्किट ॾिसे सोचींदो आहे ऐं हीअ बि खाई वञा ऐं ऑफिस जी बजट ते रहम करियां। पर जेकॾहिं उन जी जाइ ते 4 सुठियूं खैरपुरी खजूरूं रखजनि त महिमान बि चवंदो, वाह, ही ऑफिस खैरपुर आहे या दुबई में? ऐं मेज़बान चई सघे थो त न साईं, दुबई नाहे, खैरपुर आहे, पर असां पंहिंजी पैदावार ते फ़ख्रु आहे। हाणे
नंढे। हाणे नए डिप्टी कमिश्नर साहब ॾांहुं गुज़ारिश आहे त मौजूदा डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर अल्ताफ़ हुसैन चाचड़ साहब ऐं असिस्टेंट कमिश्नर उमैमा सोलंकी साहिबा खे इंतहाई एतिराम सां गुज़ारिश आहे त अॻूणे डिप्टी कमिश्नर फयाज़ हुसैन राहूजे साहब जेको सुठो क़दम खयो हो उनखे ॿीहर शुरू कयो वञे। हीअ कंहिं ऑफिसर जी ज़ाती तारीफ़ जो मामिलो नाहे, हीअ ख़ैरपुर जी आबादगार जी ॻाल्हि आहे, हीअ मक़ामी वापारी जी ॻाल्हि आहे ऐं ख़ैरपुर जी सुञाणप जी ॻाल्हि आहे ऐं सभ खां वधीक हीअ पंहिंजी शइ ते फ़ख़्रु करण जी ॻाल्हि आहे। मुस्तक़बिल जो ख़ैरपुर तसवुरु करियो, साल 2035 को महिमान ख़ैरपुर जी डिप्टी कमिश्नर ऑफिस में दाख़िल थिए थो। दरवाज़े ते बोर्ड लॻल आहे, वेलकम टू ख़ैरपुर दी स्टेट ऑफ दी पालमेंस। महिमान अंदरि वियो, चांहि आई, साम्हूं टी रखियल आहे। महिमान पुछे थो बिस्केट किथे आहिनि? ऑफिसर चवे थो साईं बिस्केट हाणे तारीख़ जो हिसो आहिनि, हाणे खजूर आहे ऐं अहिड़ी हिकिड़ी न असिल ग्राबलियन ऐं ॿियनि मक़ामी क़िस्मनि सां गॾु पैक थियल ब्रांड थियल ख़ूबसूरत ख़ैरपुर जी खजूर। महिमान खजूर खाए थो ऐं पुछे थो हीअ किथां आई? जवाबु ख़ैरपुर मां। बसि उहा ई त ब्रांड आहे। ख़ैरपुर सिर्फ़ु खाइण लाइ न, कारोबार लाइ बि असल मुस्तक़बिल उते ई शुरू थिए थो जिते असां खजूर खे सिर्फ़ु खजूर न सम्झूं। खजूर मां सिर्फ़ु मेवो न ई पर खजूर जो बिस्केट, शरबत पाउडर, खंड, ॿिज, ॻंढियल खजूर, नंढनि टुकरनि सां कटियल खजूर जहिड़ियूं ॿियूं केतिरियूं ई शयूं तयारु थी सघनि थियूं। यानी असां वटि वण ते ख़ाम माल बीठो आहे, पर सुवालु उहो आहे त छा असां इनखे आलमी ब्रांड बणाए रहिया आहियूं या वरी खजूर वण मां लथी ॿोरीअ में वठी, मुंडीअ में वठी, वापारी वटि वठी ऐं असां चऊं बसि कमु ख़तमु? न साईं, असल कमु त हितां शुरू थिए थो। तसवुरु करियो, ख़ैरपुर खजूर ख़ूबसूरत पैकिंग, उन ई अजरक जूं डिज़ाइनूं, पुठियां लिखियलु हुजे फ्राम दी डेट पलमस ऑफ दी स्टेट ऑफ सिंध। अहिड़ी पैकिंग पाकिस्तान जे वॾनि शहरनि में वञे, कराची, लाहौर, इस्लामाबाद, दुबई, सऊदी अरब, क़तर, यूरोप ऐं ॿिनि मार्केटनि ॾांहुं पहुचे। असां वटि पैदार बि आहे, तारीख़ बि आहे, नालो बि आहे ऐं कहाणी बि आहे। बसि ज़रूरत आहे वीज़न जी। सरकारी ऑफिस खां शुरूआति छो न थिए? जेकॾहिं हुकूमत जा ऑफिसर पाण पंहिंजे ऑफिस में महिमान खे मक़ामी खजूर पेश कंदा त उहो ई हिकु नंढिड़ो क़दम हूंदो, पर पैगाम वॾो हूंदो। असां पंहिंजे आबादगारनि जी पैदावार खे इज़त ॾियूं था, असां पंहिंजे ज़िले जी सुञाणप खे इज़त ॾियूं था, असां मक़ामी मैशत खे हथी ॾियूं था ऐं उनखां अहम ख़ैरपुर जी शइ ख़ैरपुर में ई पहिरीं इज़त हासिलु करे। नाज़रीन, जेकॾहिं असांजी स्टोरी तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, असांजे फेसबुक पेज खे फॉलो करणु न विसारिजो। ख़ुदा हाफ़िज़।